नाज़िर, لاڙڪاڻي में गैरमयारी दवाउनि जे विकिरे में वाध थी वई आहे, जंहिं सबब मरीज़नि जूं हयातियूं दाव ते लॻल आहिनि। ॾिसूं था لاڙڪاڻي मां अकरम शेख जी रिपोर्ट। لاڙڪاڻي में इंसानी जाननि सां हलंदड़ मौत जी रांदि बंदि न थी। मसीहाई पेशे सां वास्तो रखंदड़ डॉक्टर लालच में रॉ मटीरियल सां तैयार थींदड़ गैरमयारी दवाऊं लिखण लॻा। नाम निहाद डॉक्टर कंपनियुनि सां मुआहदे वारी उहा दवा लिखंदा जेका उनजे भरिसां वारे स्टोर बिना ॿिए हंधि नाहे मिली सघंदी, ऐं उहे दवाऊं वापराइण सबबि मरीज़नि खे फ़ाइदे बदिरां नुक़सानु पहुचण लॻो। ड्रग इंस्पेक्टर समेत समूरा ज़िम्मेवार इदारा अगूर निंड सुतल। इन हवाले सां لاڙڪاڻي वासियुनि मेरान टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हे पंहिंजी मर्ज़ी सां जेके आहिनि माना मेडिकल रैपिन खे घुराए करे उन्हनि जी पंहिंजी मर्ज़ी सां दवाऊं था लिखनि। उन्हनि खे पोइ टारगेट लाइ था तव्हांखे ॿाहिरि मोकिलींदासीं, तव्हांखे कंहिं ॿिए मुल्क में मोकिलींदासीं, उहे वग़ैरह माना उनखे लालचूं ॾेई करे ग़रीबनि जो ख़्यालु कंहिंखे कोन्हे। अखर बि अहिड़ा था लिखनि त जीअं सिर्फ़ु एतिरो ई मिली सघे, ॿिए हंधि त उनखे मिलंदी ई कोन्हे इहा दवा। इहो त तमामु ग़लति आहे न। डॉक्टरनि जो सिस्टम हले थो पियो, तक़रीबन गैरमयारी दवाऊं, उन खां पोइ हिननि जूं पंहिंजूं परमंत उन्हनि ते स्टोर वारनि ते रखियलु हूंदो आहे। जेका बि डॉक्टर लिखी थो ॾिए दवा कंहिं बि माण्हूअ खे, उन जे भरिसां वारे स्टोर खां बग़ैर ॿिए कंहिं बि स्टोर ते नथो मिले। उन खां पोइ उहा दवा बि नकुली आहे, बिल्कुलु नकुली आहे। असां दवाऊं उहे ॾिठियूं आहिनि, असां जेको आहे ऐं महांगाई बि चोट चढ़ी वई आहे। उहे महांगियूं दवाऊं विकिरो कंदा, हे पंहिंजा दुकान खोली वेठा आहिनि, हिननि जो माइदो थियल आहे। जेकॾहिं उहा उते मिले थी ठीकु आहे, पाड़े में ॿिए हंधि उहा दवा मिले ई नथी। नकली दवाई ॾियो छो था? कहिड़ो सबबु आहे नकली दवाई? हिकु नकली दवाई ॾियो, ॿियो वरी तव्हां पंहिंजे मेडिकल सेंटर वारे खां ॿिए सेंटर खां मिलनि कोन। इहो कहिड़ो सिस्टम आहे? कहिड़ी दुकानदारी आहे? इन दुकानदारी खे ज़ाहिर कयो। असां वज़ीर आला सिंध ऐं वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान ख़ान खे गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे इन्हनि जी दुकानदारी ख़तमु कई वञे। मेन मसइलो इहो आहे त हिते जेके ड्रग्स हलाई थी वञे उहा गैरमयारी आहे ऐं हिकु नंबर हूंदो आहे। हिते नंबर ई कोन्हे, को दवा फ़ाइदो ई कोन ॾींदी आहे। पोइ स्टार खाईंदो त बि तव्हांखे फ़ाइदो कोन ॾींदी, का शइ कोन। हिते जेके ड्रग्स जेके ऑफिसर जेके बि उनजे मथां चेकिंग वग़ैरह कंदा आहिनि, उहे घर वेठे पघारूं था खाइनि। हर शइ महांगी लॻी पई आहे, कमीशन वठंदा आहिनि सभई। जेका कमीशन ते जेका हलंदा आहिनि ॿाहिरि मुल्क, उन्हनि खे जेका टूरनि ते मोकिलींदा आहिनि कंपनियुनि वारा, पोइ अंदरि नगरी चरवट राजा। हिते को बि सचो न आहे, को बि हिन मुल्क जा हाकिमत सचा न आहिनि त अवाम जो छा हूंदो? जेसि ताईं डॉक्टर ॾियनि था न, तेसि ताईं कोर्स हले थी न, तेसि ताईं मरीज़ बहितर आहे। दवायूं ख़तमु, वरी मरीज़ जो साॻी पोज़ीशन मयार वारी हुजनि हा त मरीज़ खे क्लियर ख़तमु करनि हा। जेसि ताईं ट्रीटमेंट हले थी त पेशेंट भलो आहे, जॾहिं ट्रीटमेंट ख़तमु वरी साॻी पोज़ीशन ते मरीज़ अचे। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त सिहत खाते ऐं हेल्थ केयर कमीशन समेत ज़िम्मेवार इदारा फौरी तौर ते नोटिस वठी ख़ुदि अमल सां मरीज़नि जी ज़िंदगियुनि खे दाअ ते लॻाईंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे ऐं नकुली दवाऊं बंदि करायूं वञनि त जीअं मरीज़नि खे बहितर इलाज मिली सघे। कैमरामैन अली अब्बासी सां गॾु अकरम शेख, मेरान टीवी न्यूज़, لاڙڪاڻو।